ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। PPUC बिटूर जे ज़िला काउंसिल जे उम्मीदवार सरदार अली हैदर जट साई फार्म जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले जो अवाम PPA सां गॾु आहे। यूसीए जे माण्हुनि सदाईं शहीदनि जे नज़रिए जो पोइवारी कंदे PPA जो भरपूर साथ ॾिनो आहे। असां अवामी ख़िदमत कंदड़ माण्हू आहियूं। सरदार अली हैदर जट चयो त यूसीए समेत ज़िले सां गॾु हिन बलदियाती चूंडनि में PP वॾी लीड सां खटींदी। PPA में हिन वक़्तु का बि ग्रुप बंदी न आहे। असां सभु जियारा चीए भुट्टो जे नारे हेठि पाण में गॾु आहियूं। सरदार अली हैदर जट चयो त 26 जून अचण खां अॻु असांजी सियासी तौर ते फतेह हींअर खां ई थी चुकी आहे, छो जो असां यूसीए जे अवाम सां हर दुख सुख में गॾु आहियूं। असां यूसीए जी मालिकी कई आहे ऐं अॼु बि करे रहिया आहियूं। हुन चयो त हिन वक़्तु ज़िले में PPA ते धांधलियुनि जा इल्ज़ाम हणंदड़ असांजा मुखालिफ़ माज़ीअ में ख़ुदि धांधलियुनि जी पैदावार रहिया आहिनि। हू बलदियाती चूंडनि में पंहिंजी शिकस्त ॾिसी चूंडुनि खां भॼणु चाहिनि था, पर असां खेनि अवामी ताक़त सां बलदियाती चूंडनि में खेॾ भॼण न ॾींदासीं। यूसीए जा केतिरा ई माण्हू पंहिंजो हिन वक़्तु बहितर मुस्तक़बिल ॾिसी PPA में शामिल थी रहिया आहिनि। असां शामिल थींदड़नि खे दिलि में जायूं ॾेई खेनि भलीकार करे रहिया आहियूं। रिपोर्ट करे रहियो आहे जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़।